वेनेजुएला में हुकूमत मुखालिफ मुज़ाहिरनि खे 50 ॾींहं पूरा थी चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं न इक़्तिदार दणी शिकस्त क़बूल करण लाइ तयार आहिनि ऐं न ई एहतजाज कंदड़ पोइ ते थियण जो नालो वठी रहिया आहिनि। वेनेजुएला में शुरू में जॾहिं पुरअमन एहतजाज ज़रिए वेनेजुएला वासियुनि सदर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चूंडूं कराइण जी घुर कई हुई, तॾहिं हर शइ हुकूमत पारां सिर्फ़ कुझु ॾींहंनि जे एहतजाज ताईं ई सम्झी पई वई। पर जॾहिं ऐं जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा विया तीअं हिन तहरीक में ताक़त ईंदी वई ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे हिन वक़्तु वेनेजुएला जी घिटी घिटी ऐं शहर जे हर चौंक चौंक तां न रुॻो हुकूमत मुखालिफ़ रैलियूं निकिरी रहियूं आहिनि, पर एहतजाज कंदड़ इहा घुर पिणु करे रहिया आहिनि त चूंडुनि खां सवाइ हाणे का बि ॿी ॻाल्हि न ॿुधंदा। हिते इहो पिणु यादि रहे त मौजूदा हुकूमत पारां जिते हिन वक़्तु सदारती चूंडूं मुनक़द न करायूं आहिनि, उते मकानी तोड़े सेनेट चूंडूं पिणु मुनक़द न करायूं आहिनि, जंहिं करे मुखालिफ़ धुर पारां वेनेजुएला में भरपूर एहतजाजी तहरीक शुरू कई वई आहे, जेका हाणे पुरअमन बजाए पुरतशद्दुद तहरीक तौरु साम्हूं अची रही आहे ऐं हिन वक़्त ताईं जी रिपोर्टुनि मूजिबि गुज़िरियल 50 ॾींहंनि दौरान 950 खां वधीक मुज़ाहिरो कंदड़ सिक्योरिटी फोर्सिस हथां ज़ख़्मी थी चुका आहिनि। जॾहिं त कुझु मुज़ाहिरो कंदड़नि जे मारिजी वञण जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थियूं आहिनि। वेनेजुएला में जेको हिन वक़्तु भरपूर नमूने एहतजाज आहे, उन जो मंज़रनामो सिर्फ़ टाचरा नाले शहर मां ॾिसी सघिजे थो, जिते 2000 खां वधीक सिक्योरिटी फोर्सिस जा जथा मुक़ररु कया विया आहिनि ऐं 600 खां वधीक स्पेशल फोर्स एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। हिते इहो बि यादि रहे त वेनेजुएला में हुकूमत मुखालिफ़ मुज़ाहिरनि में ताव इन वक़्तु तमामु घणो आयो जॾहिं अमेरिका जे ख़ज़ाने वारे खाते पारां वेनेजुएला सुप्रीम कोर्ट जे 8 जजनि ते पंहिंजे शहरीनि पारां फाइनेंशियल ट्रांज़ेक्शन जे ॾोह में पाबंदी मड़ी। हिन वक़्तु जॾहिं वेनेजुएला हुकूमत मुखालिफ़ एहतजाजनि खे 50 ॾींहं गुज़री चुका आहिनि, तॾहिं मुखालिफ़ धुर जे अॻुवाण मेजुएल पिज़ारो जो चवणु आहे त पूरा 50 ॾींहं असां धमकियूं बर्दाश्त कयूं, लठियूं ऐं ॻोड़ा आणींदड़ गैस बर्दाश्त कई, ज़ख़्म बर्दाश्त कया, पर उन्हनि तकलीफ़ुनि अवाम खे हिसायो या हीणो न कयो आहे, पर अवाम में ताक़त ॿधी ऐं उत्साह पैदा थियो आहे। तंहिं करे खेनि हाणे हिसाए या ख़ौफ़ज़दा नथो करे सघिजे। मुखालिफ़ धिर जे अॻुवाण मेजुएल पिज़ारो जो वधीक चवणु आहे त हू चूंड खां सवाइ ॿियो कुझु बि क़बूल न कंदा। तंहिं करे हुकुमरान पार्टी हाणे वेनेजुएला जी जान छॾे सदर इस्तीफ़ा ॾिए ऐं घरु हलियो वञे ऐं वेनेजुएला में चूंडूं करायूं वञनि। हिते इहो बि यादि रहे त वेनेजुएला में ॿियो भेरो सदारती उहिदे ते रहंदड़ निकोलस मेडारो ख़िलाफ़ एहतजाज इन करे बि कयो पियो वञे त अवाम सिधी रीत पंहिंजा चूंडियल नुमाइंदा ऐवान में ॾिसणु घुरे थो ऐं हुकूमत मुखालिफ़ मुज़ाहिरनि में इहे नारा वेनेजुएला जी घिटी घिटीअ में गूंजंदे ॿुधजनि था त असीं आइन ॿीहर ठाहिणु चाहियूं था, असीं सियासी क़ैद मां निकिरणु चाहियूं था, असीं इख़्तियार चाहियूं था क़ौमी असैम्बली जी ख़ुदि मुख़्तियारी लाइ। तंहिं करे ई असीं वेनेजुएला में चूंडुनि जा घुरिजाऊ आहियूं। जिते अवाम जा इहे मुतालबा आहिनि, उते इहो पिणु यादि रहे त गुज़िरियल महीने जी 25 तारीख़ ताईं वेनेजुएला हुकूमत मुखालिफ़ मुज़ाहिरनि जे नतीजे में 26 मुज़ाहिरो कंदड़ मारिजनि जूं रिपोर्टूं पिणु अची चुकियूं आहिनि, जॾहिं त हलंदड़ महीने दौरान पिणु वेनेजुएला में एहतजाज कंदड़नि जे मारिजनि जूं ख़बरूं रिपोर्ट थींदे नज़र अचनि थियूं। असां सम्झूं था त हुकूमत अवाम लाइ हुजणु खपे, आम माण्हू जी ख़्वाहिश पटांदड़ी हुकुमरान जमायत खे अमल करणु खपे, छो त इक़्तिदार कंहिं मख़सूस टोले पारां हुकूमत करण जो नालो न, पर अवाम जे आवाज़ ऐं अवाम जी ख़्वाहिश पटांदड़ अमल करण ई असल मिसाली हुकुमरानी आहे। तंहिं करे वेनेजुएला जी मौजूदा हुकूमत खे वेनेजुएला जी घटियुनि में रतो छाण रचाइण बजाए अवाम जे मुतालबनि ते अमल करणु खपे त जीअं होगो शावीज़ जे वतन जा शहरी सुख सलामती ऐं ख़ुशीअ सां पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो पाण करे सघनि।